अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ज़िंदगी जे हिन सफ़र में सिंध वासियुनि सां केतिरियूं नाइंसाफ़ियूं थियूं इहो पाण ॼाणूं था, पर पाण खे ख़बर आहे त सिंध खे कोटा तहत कोटा वारियूं नौकरियूं बि नथियूं मिलनि। इन बाबति नामवर साफ़ी इब्राहिम कुंभार लिखे थो, हिन साल बि फेडरल पब्लिक सर्विस कमीशन जे मुक़ाबले वारनि इम्तिहाननि जा नतीजा सिंध बाबति हिकु वॾो सुवालु खणी साम्हूं आया आहिनि। इहो सुवालु रुॻो तालीम जो न आहे, पर तारीख़, समाज, सियासत ऐं ज़हनी जो आहे। केतिरनि सालनि खां हिकु सूरतहाल वर्जाइजी रही आहे त सिंध अरबनि जूं सीटूं ख़ाली रहिजी वञनि थियूं, जॾहिं त सिंध रूरल जा नौजवान अॻिते निकिरी वञनि था। तारीख़ी पस मंज़र ॾांहुं वञूं त अंग्रेज़नि सिंध जी तालीम ते ख़ासि ध्यानु न ॾिनो। सिंध में वॾा तालीमी इदारा क़ाइमु न कया विया, छो त अंग्रेज़नि जी नज़र में सिंधी नॉन मार्शल रेस हुआ, बिल्कुलु अहिड़ी तरह जीअं बंगालियुनि खे बि सम्झो वेंदो हो। अंग्रेज़नि खे अहिड़ी नस्ल घुरिबी हुई जेका संदन वफ़ादार हुजे, ऐं संदन नज़र में उहा मार्शल रेस पंजाबी हुआ। तंहिं करे फ़ौजी उहिदनि, तरक़ियुनि, जागीरनि ऐं वॾनि तालीमी इदारनि ज़रिए पंजाब खे अॻिते वधाए वियो। लाहौर जा केतिरा ई वॾा इदारा बि उन्ही मक़सद लाइ ठाहिया विया त वफ़ादार हुकुमरान नस्ल तयारु थिए। सिंध में जेके तालीमी इदारा हलंदा रहिया आहिनि, सिंधी हिंदनि, मुस्लमाननि ऐं पारसियुनि पंहिंजे वसीलनि सां ठाहिया। अंग्रेज़नि उन्हनि में को ख़ासि किरदारु अदा न कयो। पोइ पाकिस्तान ठहियो, सिंध सां हिकु तारीख़ी फ़राड थियो। सभु पनाहगीर सिंध में अची आबाद थिया ऐं इहो तासिर ॾिनो वियो त तमामु घणा पढ़ियल लिखियल माण्हू अची रहिया आहिनि। चयो वियो त उहे आला तालीम याफ़्ता आहिनि, ॿाहिरि मुल्कनि मां पढ़ियल आहिनि। उन्हनि माण्हुनि खे शुरू खां इहो ज़हन ॾिनो वियो त सिंध जा माण्हू जाहिल आहिनि, अवां खे हुकुमरानी करणी आहे। मथे उहिदे ते उन जा वज़ीर अज़म, चीफ सेक्रेटरी, एडिशनल ऐं जॉइंट सेक्रेटरी अॻे मुक़ररु कया विया हुआ। सिंधी मुस्लमाननि खे इहा तसली ॾिनी वई त उहे संदन भाइर आहिनि ऐं वक़्त सां गॾु समाज में ज़िम थी वेंदा, पर हक़ीक़त उन जे उबतड़ निकिती। कूड़ा हल्फ़नामा ॾेई नौकरियूं वरितियूं वियूं। वफ़ाक़ में लियाक़त अली ख़ान संदन कोटा 17% मुक़ररु कई, जॾहिं त सिंध सरहद ऐं बलूचिस्तान लाइ गॾियल तौर बि एतिरो ई हिसो हो। इहा वॾी नाइंसाफ़ी हुई, पर GM सैद सुमेत केतिरनि सिंधियुनि एतिराज़ु न कयो, छो त संदन दिलि वॾी हुई। पोइ वन यूनिट आयो, पोइ रहमान गुल सिंध में उर्दू सिंधी कोटा जो निज़ाम आंदो। बाद में ज़ुल्फ़कार अली भुट्टो सिंध जो कोटा सिस्टम मुतारिफ़ करायो, पर मसइलो इहो हो त उहा नस्ल पढ़णु ऐं महिनत करण वारी न हुई, बल्कि हुकुमरानी वारी नफ़्सियात में मुब्तला हुई। उन्हनि वटि तारीख़ी मौक़ो हो त सिंध जा पुट बणिजी सिंध सां गॾिजी हलनि हा, पर उन्हनि पाण खे उर्दू ॻाल्हाईंदड़ अंग्रेज़ ऐं कब्ज़ेगीर सम्झो। आज़ादी खां वठी परवेज़ मुशरफ़ जे दौर ताईं जॾहिं बि मौक़ो मिलियो, पाण खे हुकुमरान सम्झंदा रहिया। उहा सिंध जंहिंखे न पनाह ॾिनी, रोज़गार ॾिनो, कपिड़ो ॾिनो ऐं जीअण जो सहारो ॾिनो, त असां वफ़ादारी करण बदिरां उन जे पुठी में खंजर हंयो वियो। अॼु सूरतहाल इहा आहे त सिंधियुनि लाइ मख़सूस सीटूं जेके संदन आबादी खां बि वधीक आहिनि, उहे बि ख़ाली रहिजी वञनि थियूं। पोइ उहे नौकरियूं हुजनि या यूनिवर्सिटी दाख़िला। सिंध जो क़ौमी आवाज़, वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं TV चैनल, जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि, नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सघारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे, जंहिंखे अवां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल वसीले असां सां राबितो करे सघो था। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।